सामू अचे इन्नल्लाह क़द वक़्क़त हाज़ल अम्र सबईन उसमें काफ़ी रिवायत है। अल्लाह ताला हिन अम्र जे लाइ यानी अहले बैत जी हुकूमत लाइ सन 70 हिजरी मुक़ररु कयो। सन 70 हिजरी। लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन 60 हिजरी में फांसी था कनि या प्लान हुआ 10 सालनि वारी जारी नथी रखी सघी। हाणे सूरत हाल बि थी वई। हाणे छा कयूं? हाणे छा कयूं? इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन खे सम्झण जे लाइ मां कुझु पेज ॾिना आहिनि। जो कोई सॼो ख़ुतबो आहे या ख़तब किन में लिखियलु आहे किन में ख़ुतबो लिखियलु आहे। हिन में हिकिड़ो हिसो जेको असांखे सम्झ में ईंदो आहे। अय्युहा अन्नास इन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल रसूल अकरम फरमायो आहे मन रअय सुल्तानन जाइरन को ज़ालिम हुक्मरान खे ॾिसे मुस्तहिलन लिहुरमिल्लाह अल्लाह जे हराम खे हलाल थो करे नाक़िसन लिअहदिल्लाह अल्लाह जेके अहद ईमान अवाम सां कया आहिनि उनखे टोड़े थो मुखालिफ़न लिसुन्नत रसूलुल्लाह जो जेको तरीक़ो आहे मुआशिरे हलाइण जो उनजो मुखालिफ़ आहे। यामलू फ़ी इबादिल्लाह बिल इस्मि वल उद्वान हिन जो तरीक़ो जेको आहे हुकूमत हलाइण जो या इस्म जो आहे गुनाह या उद्वान दुश्मनी जो। फलम युग़य्यर अलैहि बिफ़िअलिन वला क़ौल हाणे इहो ॾिसण वारो अहिड़े खे अगरि ॾिसे त इहो कुझु करे थो त न ज़बान सां कोई तब्दीली युग़य्यर तग़य्युर माए तब्दीली ॾिसण वारो न पंहिंजे कौल सां कोई तब्दीली आणण जी कोशिशि करे न फ़ेल सां कान हक़न अलाह ऐं युदख़िलहु मदख़ला अलाह ते हक़ इहो आहे त इनखे बि जेको मक़ाम हुन बादशाह जो आहे जाइर जो उन मक़ाम ते रखे यानी जहन्नम में। अला इन हाउलाए क़द लज़मू ताअत शैतान तव्हांजे बनी उमैया जेके आहिनि उहे शैतान जी इताअत पंहिंजे मथां लाज़िम करे छॾी अथनि। तरकू ताअत रहमान जी इताअत छॾे ॾिनी अथनि। वज़हरुल फ़साद बर्पा कयो अथनि। वअतलुल हुदूद इस्लामी कानून जेके आहिनि मुअत्तल आहिनि। वस्तअसरू बिल फ़ै क़ौमी ख़ज़ाने ते इहे जेके आहिनि उहे क़ाबिज़ थी विया आहिनि। वअहल्लू हराम अल्लाह हरमु हलालहु अल्लाह जे हलाल खे हराम हराम खे हलाल यानी कानून उबतो थी वियो। दीन वारो कानून उबतो थी वियो। हाणे आहे लफ़्ज़ जंहिंजे हवाले सां जेको आहे ॻाल्हि ॿोल करण जी ज़रूरत आहे। अना अहक़ु मिन ग़ैरी लिक़राबती मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहो तग़य्युर जो हक़ सभिनी खां वधीक मूंखे सभिनी खां वधीक मूंखे हक़ आहे इन तब्दीली आणण जो। मूंखे हक़ आहे छाजे करे लिक़राबती रसूलुल्लाह सां जेका कराबत आहे। हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ते अची उहे सभु शख़्सियतूं ख़तमु थियूं थियनि जेके रसूल अकरम जे साम्हूं वॾियूं थियूं। असहाबे किसा आहे ततहीर में आहियूं ऐं रसूल अकरम जन उन्हनि खे खणी उन्हनि जी शख़्सियत ठाही। हिकिड़ी शख़्सियत इंसान पंहिंजे किरदार सां ठाहींदो आहे। और ॿियो वॾो माण्हू हूंदो आहे जेको उनजी शख़्सियत ठाहींदो आहे। रसूल अकरम जन जिन जिन जी शख़्सियत ठाही उन्हनि में आख़िरी इमाम हुसैन अली अलैहिस्सलाम हलिया विया। हज़रत फातिमा ज़हरा हली हुई। हज़रत इमाम हसन हलिया विया। इमाम हुसैन अगरि वञनि त हाणे कोई बि अहिड़ो न आहे जंहिंजी शख़्सियत रसूल अकरम ठाही हुजे। इन जो मतिलबु आहे त हाणे जेको बि ईंदो उनजी हैसियत इंतिहाई घटि हूंदी ऐं उहो सलाहियत ई न रखंदो त कंहिं ज़ुल्म जे मुक़ाबले में कुझु करे सघे। ही अहिड़ो मौक़ियो आहे जंहिं वक़्तु अगरि ज़ुल्म ते वार थियो त कामयाब थींदो इन खां पोइ बंदि दरवाज़ो भले इमाम ज़ैनुल आबिदीन अचनि नथा करे सघनि।
छो त रसूल अकरम जे साम्हूं रहे कोन माण्हुनि जेको आहे उन जे साम्हूं हज़रत ज़ैनुल आबिदीन जी शख़्सियत रसूल ठाही कोन्हे, तंहिं करे उहा शख़्सियत मिलंदी कोन, उहा हैसियत मिलंदी कोन। उनजे उन कौल खे ओतिरो जेको आहे उहो जंहिंखे चइजे त वेट ई कोन मिलंदो, वज़न ई कोन मिलंदो। तंहिंजे करे इहा शइ इमाम हुसैन जे दौर में ई थियणी हुई, अॻिते नथी कराए सघिजे। जीअं हाणे चयोसीं त कुझु कजे हा त 70 हिजरी अचे हा, न इते अगरि इहो नथो लॻे त उन खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां पोइ कोई इमाम जी शख़्सियत न आहे, काई बि उम्मत में शख़्सियत न आहे जेका ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथे त माण्हुनि खे सम्झ में अचे त हा बाबा हीउ उथियो आहे तंहिंजे करे हुकूमत ग़लति आहे। आख़िरी शख़्सियत तंहिं करे पाण फरमाइनि था सभिनी खां वधीक मूं ते हक़ आहे, सभिनी खां वधीक मां हक़दार आहियां, ताकी मां उथां। ॿिया उथंदा उहो असरु न थींदो, जेतिरो मां उथंदुसि उहो असरु थींदो। ऐं आख़िरी मरहले में जेको आहे हीअ जेको आहे इन करे अव्हांजे ख़िदमत में जेको आहे हीउ ख़ुतबो अर्ज़ु कयो इन जे आख़िरी हिसे जे करे। त इमाम हुसैन आख़िरी शख़्सियत आहिनि। हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजो मंशूर ॾिनो हुयो ऐं उहो लिखत में हज़रत मुहम्मद हनफिया खे उहो ई उनजो मंशूर आहे ऐं उन मां ई असांखे ख़बर पए थी त इमाम हुसैन जी पॉलिसी छा आहे। इन लम्हा ख़ुरुज अशरन वला बतरन वला मुफ़सिदन वला ज़ालिमा तव्हांखे तक़रीबन यादि आहे। इन मां ख़रजतु लितलबिल इस्लाह फी उम्मत जद्दी, मक़सद इस्लाह आहे। ठीकु आहे, इहा इस्लाह जो तरीक़ो छा आहे? आमिर बिल मारूफ व अनहा अनिल मुनकर, आमिर बिल मारूफ नही अनिल मुनकर तरीक़ो आहे इस्लाह जे लाइ। मुआशरे में इस्लाह कबी तरीक़ो छा आहे? अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर। ऐं तव्हांखे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान ॿुधायो त किथां खां शुरू थिए थो? दुआउन इलल इस्लाम, इस्लाम जे तरफ़ दावत ॾियणु ऐं उनजो क़ौमी ख़ज़ाने ताईं इस्तेमालु करणु, उस ताईं इहे सभु अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर। तंहिंजे करे मुआशरे में इहो तरीक़ो मां जेको आहे इस्तेमालु कंदुसि। ऐं ॿियो अहम जेको मसइलो आहे व असीर बिसीरत जद्दी व अबी अली इब्न अबी तालिब। इहो व जेको आहे इहो छा सां आहे, छा ते इज़ाफ़ो आहे? तरीक़नि ते इज़ाफ़ो, मक़सदनि ते इज़ाफ़ो। हिकिड़ो त कंदुसि अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर ऐं ॿियो कंदुसि पंहिंजे बाबा ऐं नाना जी सीरत ते अमल। ॿ कम कंदुसि इस्लाह जे लाइ, ॿ कम कंदुसि। हिकिड़ो आहे अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर, ॿियो सीरत नाना सीरत बाबा छा आहे? रसूल अकरम जी सीरत, सीरत में जेके सभु तव्हां जेके शयूं अची सघो था, कौल फ़िल वग़ैरह सभु जेको बि रसूल अकरम कयो आहे। अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सीरत यानी छा? जेको बि अली अलैहिस्सलाम कयो आहे। हिन जो मतिलबु छा थियो? इन जो मतिलबु इहो आहे त मां उहो साॻियो रसूल वारो मक्तब पेश कंदुसि ऐं उहो साॻियो जेको रसूल वारो आहे साॻियो ई बाबा आहे। रसूल अकरम जन जेको मक्तब पेश कयो, माण्हुनि विच में मिटाए छॾियो, वरी बाबा अली आयो उनखे ज़िंदा कई, वरी माण्हुनि मिटाए छॾियो आहे। साॻियो मक्तब मां वरी पेश कंदुसि मुख़्तसर अरसे में। मिसाल बोले ख़बर आहे त 28 रजब निकिरां थो त जेको आहे उहो मुहर्रम जे ॾींहं ते शहादत। मुख़्तसर अरसे में पंहिंजे हिन पूरे किरदार जे ज़रिए ऐं गुफ़्तार जे ज़रिए इस्लाम जो मक्तब उनजा पूरा उसूल मां पेश करे छॾींदुसि। यानी छा? मुर्दा मक्तब खे ज़िंदगी ॾींदुसि पंहिंजे अमल जे ज़रिए। हर उसूल जेको दीन जो आहे उन्हनि उसूलनि खे, चाहे वो रूहानी हुजे, चाहे वो इक़्तिसादी हुजे, चाहे वो अदालती हुजे, हर लिहाज़ खां मां हिन पंहिंजे तहरीक जे हिननि ॾींहंनि में उहो पूरो मक्तब जेको रसूल जो आहे उहो पेश कंदुसि। इतां जितां असां चऊं था त करबला मक्तब आहे, करबला मक्तब आहे, करबला मक्तब आहे यानी छा?
इन अरसे में पाण फरमाइनि था त मां नाना रसूलुल्लाह जी सीरत ऐं बाबा अली जी पेश कंदुसि। मक्तब नबी अली तव्हांजे साम्हूं वरी ज़िंदा कंदुसि, जेको जेके 20 साल थी विया आहिनि, गुज़री विया आहिनि। अली अलैहिस्सलाम ताईं ईंदे 25 साल गुज़री विया, उसूल गुम थी विया। अली अलैहिस्सलाम वरी ज़िंदा कया पंहिंजे अमल जे ज़रिए, लेकिन अली अलैहिस्सलाम खे 4 साल लॻा, 4.5 साल, पौणा 5 साल। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको कारनामो आहे उहो इहो आहे त इमाम हुसैन खे 5 साल कोन, 4 साल कोन, इमाम हुसैन खे त साल बि कोन्हे। 28 रजब खां 10 मुहर्रम ताईं इन विच में मक्तब जा सभु उसूल सेखारणा आहिनि, सभु उसूल पेश करणा आहिनि ताकि मक्तब ज़िंदा थिए। इहो अहम जेको आहे उहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मक़सदु। मां पंहिंजे ज़रिए सां मुंहिंजे हर जेको आहे जेके चइजे त उन मां तव्हां जेको आहे मक्तब इस्लाम जा उसूल निकिरंदे जेको आहे ॾिसंदो। जेको आहे उहो आशूर जी राति मौला ख़ैमनि जे पोयां बाहि जेका आहे उहा ॿारी ताईं पोयां बि अमलो न करे सघे। पोयां शिमिर कंहिंसां जेको आहे अची ॾिसणु लॻो त छा थियो आहे। मौला जे साथी बि ॾिसी वठो, मौला साम्हूं ऐं अगरि इजाज़त ॾियो त मुंहिंजे तीर जी ज़द ते हिकिड़े ई तीर सां हलाल कंदोमांसि। अगरि इहो शिमिर मरी पवे सूरताल बि थी वेंदी। इन करे त उमर इब्न साद इन सख़्तीअ में न हो, जान छॾाइण जे हुन मूड में हो। हीउ हुयो जेको जंग आहे, जंग शुरू थी चुकी आहे। जंग जो मैदान त दुश्मनी त आहे। ऐं जंग जे लाइ चवंदा आहिनि अल्लाह को ख़द, जंग हूंदी धोखो। ॾेखार पोइ हिन पासे ॾिस त गोली होॾे हणंदी आहे। मौला फरमायो त चए मौला फरमायो त मां पंहिंजे नाना जी सीरत ज़िंदा कंदुसि, बाबा जी सीरत, मक्तब ज़िंदा कंदुसि। पाण फरमायो मुंहिंजे नाना जी सीरत इहा आहे त जंग जी इब्तिदा न आहे करनी। तव्हां ॾिसंदो त इन पूरे अरसे में दीन इस्लाम जा मक्तब जा बुनियादी सभु उसूल इमाम हुसैन ज़िंदा करे वियो, सभु उसूल ज़िंदा करे वियो। तंहिंजे करे इतां असां चऊं था त करबला हिकिड़ो मक्तब आहे। मक्तब आहे जितां खां असां हर शइ, हर उसूल जेको आहे ज़िंदगी जे लाइ वठी सघूं था। इस्लाम जो हिकिड़ो जेको आहे इहो मक्तब आहे। इहो हिकिड़ी ॻाल्हि थी त मां जेको आहे उहो सभ खां पहिरियों ई छा कंदुसि, सभ खां पहिरियों जेको आहे उहो इहो मक्तब पंहिंजो पेश कंदुसि दीन इस्लाम जो, वरी ज़िंदा कंदुसि, गुम थी वियो। ऐं उन खां पोइ तो अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर। अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर जी असल हक़ीक़त जेका आहे उहा अॼु जे दौर में असां चवंदा मुज़ाहिमत। मुआशरे में कोई ग़लति थिए थो हुनजी मुज़ाहिमत कयो, चवंदा माना न ई न नेकी कोई नथो करे चङो कयो, मुज़ाहिमत आहे। ऐं जॾहिं अमर बिल मारूफ तहरीक बणिजी वञे त मुज़ाहिमत जी तहरीक। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे ख़बर आहे त शहादत आहे, शहादत जी इमाम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे। हाणे पाण जेको आहे फरमाइनि था त हिकिड़ो त मां मक्तब खे हिकिड़ो त वरी माण्हुनि जे साम्हूं जेको आहे ॾेखारे वेंदुसि। ॿियो इहो आहे त या मुज़ाहिमती तहरीक ईजाद करे, छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको मक्तब ॾेखारनि था इहो हाणे इहो मक्तब जेको आहे उहो 10 साल कोन हलंदो। हाणे इहो मक्तब क़यामत ताईं हलंदो। रसूल अकरम वारो मक्तब गुम थी वियो, अली अलैहिस्सलाम वारो मक्तब गुम थी वियो, ॾेखारियल साॻियो ई मक्तब आहे लेकिन गुम थी चुको। करबला जेको मक्तब ॾेखारींदी इहो हाणे सदाईं जहिड़ो रहंदो। भॻवान जहिड़ो रहंदो, कहिड़े नमूने सां जहिड़ो रहंदो ॿुधा पियो असां, जहिड़ो रहंदो माण्हू जे साम्हूं रहंदो, माण्हू पाण लिखी न सघंदो करबला जो मक्तब। अहिड़े नमूने सां इमाम हुसैन जेको आहे उसूलनि में पेश कयो। तंहिंजे करे मां मुज़ाहिमती तहरीक जेको आहे इन ज़ुल्म जे ख़िलाफ़
शुरू कंदुसि मुज़ाहिमत तहरीक अमर बिल मारूफ सभ खां पहिरियों जेको आहे थींदो आहे रवैये सां। माण्हू आहे पहिरियों पंहिंजो रवैयो हुन सां मटायो ताकी अॻे ख़बर पए त मुंहिंजे हिन ख़राबी जे करे रवैयो मटायो। अगरि उन सां सुधरी वञे त ख़तमु, नथो सुधरे पोइ वरी ज़बान सां चयोसि। ॿियो मरहलो ज़बान सां तव्हां चयो सुधरी वियो, ठीकु आहे, अॻिते मरहलो आहे। ज़बान सां नथो सुधरे, हाणे आहे ताक़त ऐं हथ सां। ऐं जितां खां इहो ताक़त ऐं हथ शुरू थो थिए उतां खां इस्लामी हुकूमत शुरू थी थिए। छो त अॻे जो जेको आहे वजूद, अॻे जो माल, अॻे जी इज़त, उहो सभु इन्वॉल्व थी थिए। इहो हर माण्हू नथो करे सघे, इहो हर माण्हू नथो करे सघे। तंहिंजे करे इहा मुज़ाहिमती तहरीक शुरू किथां खां थींदी? रवैये खां। ऐं इन जो आख़िर किथे आहे? पोइ इस्लामी हुकूमत, इस्लामी हुकूमत। छो त इहो अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर जॾहिं टे दर्जे में अचे थो, जिते कंहिंखे सख़्तीअ सां रोकजे, हथ सां रोकजे। मिसाल तौर असांखे ख़बर आहे कंहिंखे जेको मारणो थो वञे त इस्लाम जो हुकुम आहे हुनखे बंदि करे रखोसि, यानी क़ैद में रखोसि। क़ैद में आम माण्हू त कोन रखंदो, हिते इस्लामी हुकूमत अची वई, हिते इस्लामी हुकूमत अची वई। तंहिंजे करे इहो अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर जो दर्जो जॾहिं वधे थो त इन मां ई हुकूमत निकिरे थी। इन करे पाण फरमायूं त मुंहिंजी जेका हीअ तहरीक आहे इहो अमर बिल मारूफ जी तहरीक में मां शुरू कयां थो। पोइ हाणे रवैये खां शुरू कयो इमाम हुसैन, मदीने में इनकार करे निकिरी आया। ऐं जेको आहे उहो ज़बान सां जेको आहे जंहिंखे चइजे मके में अची जेका आहे उहा बयानु करणु शुरू कयूं। ऐं करबला में अची जेको आहे उहो पंहिंजी शहादत सख़्तीअ सां रोकण जी कोशिशि कयूं जेतिरो थी सघे। इमाम हुसैन टई बार अदा कया, रवैयो बि, ज़बान बि, तलवार बि, टिनी मरहलनि ते आया आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम। इमाम हुसैन अलैहिस्सलाम कामिल नमूने सां अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर कयो, टई दर्जा, टई दर्जा। हाणे इमाम अलैहिस्सलाम जन जेको आहे इहो अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर जी मुज़ाहिमती तहरीक शुरू कंदा ऐं इहा बि सदाईं जारी रही। मकतब पेश कयोनि, इहो मकतब पेश करण वारो तरीक़ो बि सदाईं जारी रहंदो। करबला जारी थी करे ही जेको आहे जंहिंखे चइजे त मुज़ाहिमती तहरीक वारो इहो बि जारी रहे। ही ॿ शयूं। टीं आहे आख़िर शहादत। इहे ॿ शयूं बि तेसि ताईं कामयाब न थींदियूं तेसि ताईं शहादत न हुजे। तंहिंजे करे इमाम हुसैन जे पॉलिसी ऐं प्रोग्राम में शहादत आहे। पॉलिसी ऐं प्रोग्राम में शहादत आहे। शहादत जे ज़रिए छा थो थिए? मिसाल तौर जेको तव्हां ॾिठो त इनकार बैत जे ज़रिए बादशाह जे गैर शरई हुजण जो ऐलान थी वियो। अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर जे ज़रिए मुज़ाहिमती तहरीक जो बुनियाद पियो। सीरत जद ऐं सीरत अब जे ज़रिए मकतब इस्लाम खे हिकु मुख़्तसर अरसे में हुनजा उसूल पेश कया विया। हाणे अचे थो जेको आहे उहो शहादत। छो त रहियल कमु कहिड़ो आहे? जोश जज़्बे जिहाद। इहो जज़्बे जिहाद जे लाइ ऐं हीअ जेके ॿिया उसूल आहिनि मौला जा उनखे हलाइण जे लाइ बि शहादत आहे। ऐं इहो शहादत जे हवाले सां तव्हां ॾिसो त इहो अली अलैहिस्सलाम जी शहादत माण्हुनि खे बेदार कयो थोरे वक़्त लाइ, वरी माण्हू सुम्ही पिया। इमाम हसन जी जेको आहे शहादत बेदार कयो थोरे अरसे लाइ, माण्हू सुम्ही पिया। लेकिन करबला जी शहादत माण्हू न आहिनि सुता। रसूल अकरम ख़ुदि फरमायो इन लिक़त्ल हुसैन अलैहिस्सलाम हरारतन फी क़ुलूबिल मुमिनीन। इहा क़त्ल इमाम हुसैन मोमिननि जे दिलनि में हिकु अहिड़ी हरारत पैदा कंदो ला ताबरुदो अबदा, कॾहिं ख़ामोश न थींदो।
तंहिंजे करे करबला जेका दाइमी आहे उहा इन शहादत इमाम हुसैन जे ज़रिए, शहादत इमाम हुसैन आहे जंहिंजे ज़रिए मौला इहे मक़ासिद हासिल करणु चाहिनि था। हाणे तव्हां वापसि ॾिसो त मकतब पेश कयूं ऐं उन मकतब ते शहादत, इन जो मतिलबु आहे त मकतब केतिरो अज़ीम आहे ऐं तव्हां बि इन मकतब खे जॾहिं बि जिते तव्हांखे मौक़ो मिले इन मकतब खे पेश कयो पंहिंजे बसि, इन ते शहादत जे दर्जे ताईं वञी सघो था। मौला जी शहादत मकतब ते आहे, मकतब पेश बि कयो अथनि ऐं इन मकतब जे लाइ शहीद बि थिया आहिनि। तंहिंजे करे इन मकतब जे लाइ हाणे शहादत जेका आहे उहो जोश ऐं जज़्बो जेको आहे उहो पैदा थी करे मोमिननि में, जेको ज़रूरत हुई जिहाद जे जज़्बे जी, उनजे लाइ इहा शहादत आहे। हाणे नतीजो छा निकितो? नतीजो इहो निकितो त दुश्मन अहल बैत दुश्मन दीन थी विया। अॻु में छा हुयो? अलीअ जो दुश्मन मुआविया अलीअ जो दुश्मन, ईअं। हाणे यज़ीद हुसैन जो दुश्मन न आहे, यज़ीद दीन जो दुश्मन। शइ शहादत जे ज़रिए बि थी वई ऐं अहिड़े क़िस्म जी शहादत जे ज़रिए। उन सां गॾोगॾु जेको आहे तव्हांखे मालूम आहे त मज़लूम सां दिलियूं लॻंदियूं ऐं एतिरे क़दुरु मज़लूमियत दिलि लॻणु लाज़मी आहे। तंहिंजे करे अहल बैत जे घराणे सां मुहबत जी लहर ईजाद थी ऐं इन ज़रिए सां मौला पंहिंजे जानशीन जे लाइ राह जो कयो। हाणे इमाम ज़ैनुल आबिदीन खे कंहिं कोशिश करण जी ज़रूरत न आहे त माण्हू मूं सां मुहबत करे। मज़लूम हुसैन जो फ़र्ज़ंद आहे, मज़लूम सां मुहबत त औलाद सां मुहबत लाज़िम थींदी। बाक़ी जेके बि इमाम आया आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ अवाम जे दिलनि में जेका मुहबत पैदा कई आहे उहा शहादत इमाम हुसैन, मज़लूमियत। तव्हां पंहिंजे मुआशिरे में ॾिसो, इहा फितरत आहे। मिसाल तौरु भुटो मरी वियो, उनजे पोरनि सां मुहबत, पंहिंजी पार्टी हुनजे नाले ते हले। तव्हां इंडिया में ॾिसो, जेको आहे गांधी ख़ानदान, इंदिरा गांधी जेका मरी वई, शहीद थी वई वीचारी, ख़ानदान सां मुहबत, इहा फितरत आहे इंसान जी। ऐं जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जहिड़ी शख़्सियत जी अहिड़े नमूने सां मज़लूमाना शहादत हुजे त पूरे आलम इस्लाम में अहल बैत लाइ हिकिड़ी मुहबत जो जोश पैदा थियो। ऐं बाक़ी आइमा जेके गुज़रिया आहिनि उन्हनि खे मुहबत इन मज़लूमियत करबला जी उनजी कोन्हे। हाणे अचो ॾिसूं था त जेको आहे मौला इमाम हुसैन जी पॉलिसी छा आहे, जेको आहे कुझु जेको आहे सभिनी खां पहिरियां पॉलिसी आहे त पंहिंजे कौल ऐं फ़ेल जे ज़रिए मकतब इस्लाम खे पेश कयो। हीउ इमाम हुसैन जो मक़सदु आहे। मकतब खे जॾहिं पंहिंजे लाइ पेश कयूं, चाहे थोरे ई अरसे लाइ इस्लाम ज़िंदा थियो, इहो पहिरियों आहे उसूल या पहिरीं शइ आहे। मकतब खे पेश करणु जेसि ताईं असां करबला जो मक़सदु इहो न ॿुधाईंदासीं तेसि ताईं सही नमूने सां असां करबला जी तहरीक खे पेश ई न करे सघंदासीं। पर करबला जी तहरीक इन जे लाइ आहे ताकी मकतब खे पेश करे पंहिंजे किरदार जे ज़रिए, पंहिंजे कौल जे ज़रिए। अगरि हुसैन इहो आहे त हुसैन ई जिते बि उनखे छा करिणो आहे? मकतब खे पेश करणो, मकतब खे पेश करणो। इमाम ज़ैनुल आबिदीन मकतब खे पेश कयो जेतिरो जेतिरो मौक़ो मिलियो। इमाम बाक़र खे वधीक मोकिलियो, इमाम सादिक़ खे वधीक मकतब खे पेश कयो पंहिंजे अमल सां, पंहिंजे ज़बान सां। इहो जेको मकतब खे पेश करणु आहे सीरत अबी व जदी, इहो अहम तरीन पॉलिसी आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम। तव्हां ॾिसो त इन जे ज़रिए दिल ज़िंदा थियो त इन जे ज़रिए दिल ज़िंदा थियो। अच्छा, उन खां पोइ हिकिड़ो जेको आम शइ आहे उहा आहे त इनकार बैत ज़रिए
बादशाहत खे जेको आहे गैर क़ानूनी करार ॾिनो, बल्कि जंहिंखे चइबो आहे त कंहिं मौलाना मौदूदी जो किस्सो आहे, उन इहो लिखियो मुलूकियत, ख़िलाफ़त मुलूकियत किताब, मुलूकियत खे रद्द कई त चयोसि त यज़ीद जी बैत त सभिनी कई, सभिनी साहिब बैत कई सवाइ इमाम हुसैन। पोइ तव्हां छो था रद्द कयो मुलूकियत खे? सभिनी साहिब बैत कई जेके मौजूदु हुया उन दौर में, इमाम हुसैन न कयो, तव्हां छो था रद्द कयो? चई इमाम हुसैन अगर न हुजे हा त इहा मुलूकियत कॾहिं बि रद्द न थिए। वरी हिकिड़ो सवाल कयोसि, चइजे भला सभिनी सहाबा कई त पोइ इमाम हुसैन छो न बैत कई? हिन चइबो आहे सुवाल सिधो कर, सुवाल सिधो न आहे, सुवाल सिधो कर। सवाल इहो सही कोन्हे त सभिनी सहाबा कई इमाम हुसैन छो न कई। सवाल इहो आहे त इमाम हुसैन जॾहिं न कई त ॿियनि छो कई। असुल सिधो सवाल हीअं आहे, चइता जेको आहे उहो दिमाग़ उबतो थी वियो। सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम बैत जे इनकार जे ज़रिए बादशाहत खे गैर क़ानूनी, गैर शरई करार ॾिनो। शहादत जो नतीजो सां निकितो, जिहाद जो जज़्बो करबला मरकज़ बणिजी वई, मुज़ाहिमती तहरीक शुरू थी वई हली, ऐं दुश्मन अहल बैत जेको आहे हाणे दुश्मन दीन बणिजी वियो। अहल बैत जे घराणे लाइ मुहबत मरकज़ बणिजी वियो अहल बैत जो घराणो। ऐं हिकिड़ी अहम शइ जेका आहे उहा इन में रहिजी वई आहे ऐं ॾेई छॾींदासीं, उहो इहो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे शहादत जे ज़रिए रसूल अकरम खां वठी जेको बि इनहराफ़ थियो हुयो उन समूरे ते जेको आहे उहो हर्फ़ एतिराज़ बुलंद कयो, समूरे इनहराफ़। इहो अजीब सूरत हाल अथव, समूरे इनहराफ़ ते जितां खां शुरू थियो आहे रसूल अकरम जे वफ़ात खां पोइ पूरे इनहराफ़ ते जेको आहे उहो हर्फ़ एतिराज़ बुलंद कयो आहे। इमाम हुसैन खे शहीद कयो बाबा, कंहिं शहीद कयो? यज़ीद शहीद कयो, यज़ीद जे हुकुम सां। उहा यज़ीद खे कंहिं आंदो? यज़ीद खे हुनजे बाबे माविया आंदो। बाबा माविया खे कंहिं आंदो? इहो सिलसिलो खुटंदो न जेसि ताईं वञी आख़िरी नतीजे ते नहीं पहुची। तंहिंजे करे इमाम हुसैन जी शहादत जेतिरो बि इनहराफ़ आहे उनजो आख़िर ताईं वञी धकायो आहे। तंहिंजे करे अक्सर जेके वहाबी टाइप जा मुला आहिनि उहे चवंदा हुआ इमाम हुसैन जो ज़िक्र न कयो, छो? इन करे त पोइ सहाबा ते हर्फ़ ईंदो, सहाबा ते हर्फ़ ईंदो। हिन जो मतिलबु आहे इमाम हुसैन जी शहादत किथे थी वञी पहुचे? उते थी वञी पहुचे। अरबी शेर जो ॾाढो भलो आहे, मुख़्तसर रुबाई आहे, मां बि हिकिड़ो दफ़ो ॿुधी यादि थी वई, तव्हांखे बि यादि थियणु चए थो वमा रमाहु इज़ रमाहु हरमला। ये हरमला जॾहिं तीर हयो इहो इन न आहे, इन न आहे। बल रमाहु मन महदल, इहो उन हयो आहे जंहिं इन जे लाइ इहो सॼो माहौल साज़गार कयो आहे। उन हयो आहे जंहिं हिन जे लाइ माहौल साज़गार कयो आहे। बाबा इमाम हुसैन फर्ज़ंद रसूल उन जो 6 महीननि जो उनखे बेगुनाह हिकिड़ो तीर हणी
वो मुआशरे में आराम सां घुमंदो हुते केरु चयोसीं कोन अहिड़ो माहौल कंहिं ठाहियो छो त जंहिं इहो माहौल ठाहियो आहे असल में उहो जंहिं माहौल ठाहियो आहे वमार माहो इज़ रमाहो हरमला ये हरमला जंहिं तीर हयो आहे त उन न हयो आहे बल रमाहो मन महदल उन हयो आहे जंहिं इहो माहौल तयार कयो आहे चए थो हाणे ॾिसो त इहो तीर जेको आहे उहो अचे थो कहिड़े पासे खां थो अचे पासो ॾिसो तरफ़ ॾिसो त माण्हू जांच कंदो आहे ईअं कंदो आहे न मिसाल तौरु गोली हिते लॻे त ॾिसंदा हिन पासे ॾेई आहे ॾिसो तीर अचे कहिड़े पासे खां थो चए थो सहमुन अता मिन जानिब सक़ीफ़ा इहो तीर ओ सक़ीफ़ा खां पियो थो अचे वियो ॾिसो किथां थो अचे वक़ौसुहु अला यदिल ख़लीफ़ा ऐं इहो जेको कमान आहे हिन जे हथ में कोन्हे इहो ख़लीफ़े जे हथ में आहे तंहिं करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहादत जे ज़रिए जेको इनहराफ थियो वञी आख़िर ताईं उन्हनि ते हर्फ़ एतराज़ बुलंद करे छॾियो हाणे जेको बि सोचींदो ओसि ताईं न पहुचंदो ही अहम शइ जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी इन में आहे तंहिंजे करे हाणे बहरहाल असांजी ज़िमेदारी छा थी किरदार जे ज़रिए मकतब पेश कयो इमाम हुसैन इहो ई ॿुधायो मुख़्तसर अरसे में डिघे अरसे में तव्हांजी पूरी ज़िंदगी तव्हांजी ज़िमेदारी हुसैनी हुजण जी ज़िमेदारी छा आहे इमाम हुसैन फरमायो सीरत अबी व जद्दी असांजे लाइ इहो ई आहे आम ॿोली में चऊं बाबा अहल बैत जो मकतब पेश कयो हुसैनी यानी अहल बैत जो मकतब पेश कयो करबलाई यानी इमाम हुसैन जो करबला जो इहो मकतब पेश कयो पंहिंजे अमल जे ज़रिए पंहिंजे किरदार जे ज़रिए पंहिंजे ज़बान जे ज़रिए ऐं उन खां पोइ जेको आहे आख़िरी इहो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहा मुज़ाहिमती तहरीक शुरू कई आहे ऐं पहुचणी आहे उहो कमाल ते उहो कमाल उहो इमाम ज़माना जो अदालत तंहिंजे करे इन मुज़ाहिमती तहरीक खे जेतिरे क़दुरु थी सघे असांखे मज़बूत करिणो पाण शामिल थियणो मज़बूत इहे ॿ सबक़ आहिनि असांजे लाइ करबला हू आहिनि मक़ासिद जंहिंजे ज़रिए इमाम हुसैन अलैहिस्सलाम जनाया इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो अगरि जेको आहे तव्हां सम्झो त हिकिड़ो मकतब पेश करणो आहे ॿियो शहादत ॾियणो मकतब जे लाइ शहीद थियण हिकिड़ो अहिड़ो जुमिलो आहे जेको इमाम हुसैन जा सभु मक़ासिद बयानु करे थो शहादत जे ज़रिए छा पे हासिल करणु चाहियो उहे शयूं पंहिंजूं जुदा आहिनि मकतब खे ज़िंदा कयो पंहिंजे किरदार जे ज़रिए इमाम हुसैन ॿ शयूं खणी निकितो ॿ मक़सद खणी निकितो हिकिड़ो इहो मक़सद खणी निकितो त मां मकतब पेश कंदुसि पंहिंजे किरदार ऐं अमल सां ॿियो इहो आहे त हिन मकतब ते शहीद थियो कोई सवाल वो निज़ाम सिस्टम दीन जो निज़ाम सिस्टम इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी शख्सियत रसूल करम न ठाही अगर माण्हुनि जी नज़र में उहा हैसियत मिली नथी सघे इमाम ज़ैनुल आबिदीन खे अवाम जी नज़रुनि में जेका इमाम हुसैन खे छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शख्सियत रसूल करम ठाही कॾहिं पंहिंजे खणी कॾहिं पंहिंजे मेंबर ते विहारे कॾहिं जेको नमाज़ में कॾहिं अक़वाल सां मुख़्तलिफ़ सां इमाम हुसैन जी शख्सियत रसूल करम ठाही ऐं हुन ते कोई एतिराज़ बि आहे